दिलेर सिंधी जे अॼु जी गॾिजाणीअ में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। इंसान पंहिंजे इंसानियत जी राह ते अॻिते वधंदो रहे ऐं उन्हनि खे पंहिंजे इंसानियत जे राह ते हलण में का तकलीफ़ पेश न अचे त रहनुमाईअ लाइ बार बार धरतीअ ते संतनि, पीरनि, पैगंबरनि जनम वरितो आहे ऐं भिटकियल, दुखी, परेशान माण्हुनि जी रहनुमाई कई आहे। अॼु असां ख़ुशकिस्मत आहियूं जो अॼु जी दिलेर सिंधी जी गॾिजाणी में असां सां गॾु मौजूदु आहिनि हाज़िर स्वरूप साईं सादराम साहिब जी, पूज्य ॾेवड़ी साहिब संत सतराम धाम रहड़की साहिब सिंध जा गादी नशीन। दिलेर सिंधी जी अॼु जी गॾिजाणी में तव्हांजो स्वागत आहे। साईं जन, असां पहिरीं इहो ॼाणणु चाहींदासीं त तव्हांजो जनम सिंध में किथे थियो? सचो सतराम, सभ खां पहिरीं तव्हां जंहिं प्यार ऐं मोहबत सां इन कार्य खे अॻिते वधाए रहिया आहियो उन जे लाइ सभिनी खे संत सतराम धाम राड़की साहिब सिंध जे तरफ़ां आशीर्वाद ऐं धन्यवाद। राड़की साहिब सिंध में जनम थियो संत सतराम धाम जी प्यार भरी भूमि ते, ऐं इन वक़्त में उते ई रहण ऐं वसण सभु कुझु उते ई आहे। असां ॼाणणु चाहींदासीं त तव्हांजी किताबी शिक्षा किथे शुरू थी ऐं तव्हां केतिरी पढ़ाई कई? जॾहिं मुंहिंजो जनम थियो त 6 ॾींहंनि जो मुंहिंजी मां गुज़ारे हुई। अच्छा। इन करे पोइ वरी मां नानाणनि में रहियो शुरू में। त ई जॻह मम्मी दयाराम महाराज जेके आहिनि नानाणनि एक्चुअली बसि जो ॻोठ हूंदो पुष्कर जलवायुनि खां तक़रीबन 5 किलोमीटर। इन करे शुरूआत पंहिंजी उते थी त पहिरियों क्लास में उते पढ़ियो। उन खां बाद ॻोठ छॾे करे वरी इहे जलवायुनि आया लॾे करे, इन करे नानो जलवार शिफ्ट थी आयो उतां। पूरो गांव जो गांव जेको हुयो सॼो ॻोठ में शिफ्ट थी करे आया जेके ई हूंदा हुआ। ऐं हिननि जो जेको ॻोठ हुया ई सॼा पाण में, ॿियो को धारे हुयो बि कोन, हिकिड़ो बि कोन। इन करे 2nd क्लास में उते पढ़ियो। वरी 3 राड़की में आयुमि जिते मुंहिंजो घर हुयो, 3 क्लास में उते पढ़ियो। वरी 4थो क्लास ॿाहिरि में हिकिड़ो समिझनि जो ॻोठ थियो, असां बि थोरो पंहिंजो साल वरी मां उते पढ़ियो। 5 क्लास में थोरो परते पहुतो, इन करे छॾे करे भुते जो ॻोठ थियो, वरी 5 क्लास में उते पढ़ियो। इन करे एजुकेशन हिकु साल जी पंहिंजी क्लास थी रही, शुरूआती प्राइमरी, लेकिन पोइ मां मैट्रिक ताईं की कई। फर्स्ट ईयर इंटर में शिकारपुर खां कई, BCom सखर खां कई, वरी ला खैरपुर खां कई, MA शिकारपुर खां कई। त तव्हां पढ़ाई पूरी करे जीवन खे अॻिते वधाइण जे बारे में कीअं वीचार हुया उन वक़्तु जॾहिं तव्हां पढ़ाई करे निकिरंदो आहे त हर कंहिं में हिकिड़ो जोश अलॻि हूंदो आहे? त उन वक़्तु सर्विस ऐं कारोबार मां ॿई कया, एग्ज़ामिनेशन शुरू खां वास्तो रहियो। 90 में वरी साईं जो थियो, साईं दरवेश जे अॻु में, उन खां बाद वरी पोइ जेको मालिक चाहे उहो ई थींदो, इन करे उहो ई कुझु थियो। इन तरफ़ तव्हां रूहानियत ॾांहुं कीअं माइल थिया? शुरू खां ई परिवार जेको ई आहे उहो उन आस्थान सां जुड़ियल रहियो। ऐं असांजी सिंध जेका बि आहे उहो तक़रीबन सूफ़ियुनि, दरवेशनि, संतनि ऐं रूहानियत जी भूमि आहे। छाकाणि त सिंध जे कण कण ते, शहर में, ॻोठ पे उते संतनि, फ़क़ीरनि, दरवेशनि जो वास्तो रहियो आहे। ऐं शायदि सिंधी उहा सभागी धरती आहे जिते इंसान खे सभ खां वधीक सम्झ, ॼाण ऐं हक़ीक़त मिली। ऐं असां सिंधी जेके बि आहियूं उहे सभु हर चङी चीज़ जो आदर कंदा, हर बहितर चीज़ खे अपनाईंदा, हर चङाई खे असां खणंदा। छाकाणि त शुरू खां ई असां चङाई ॾिनी बि आहे, चङाई वरिती बि आहे। असां ॾिसंदासीं
त असां हिंदू जेके बि आहियूं उन्हनि जी शुरूआति वेदास खां ॻणी वेंदी आहे, पर वेद बि असांजे सिंधू जे कंठे ते ई लिखिया विया, उते ई आया। उन खां बाद असां ॾिसंदासीं बुद्धिज़्म आयो। असां उनजी बि चङाइनि खे पंहिंजो पाण में अपनायोसीं, उन जूं चङायूं बि खणियूंसीं। अॼु बि उन जो स्टोपास असां वटि उते आहे। उनखां बाद इस्लाम आयो त उन जूं चङायूं बि त ॾिसंदासीं त क़ुरान शरीफ़ जेको उनजो पवित्र ग्रंथ आहे त उनजो दुनिया में पहिरियों तर्जुमो सिंधी में थियो, जेको क़ुरान शरीफ़। इहो लॻभॻि घणा हज़ार साल अॻु थियो? 900,000 साल तो पक्का थिया हूंदा, छाकाणि त शुरू में आया। उन खां बाद गुरु ग्रंथ साहिब आयो ऐं गुरु ग्रंथ साहिब जो बि पहिरियों तर्जुमो सिंधी में थियो। उन खां बाद 36 या 37 में पटियाला जे महाराजा करायो, पर जेको उनजो पहिरियों तर्जुमो आहे उहो सिंधी में थियो। तंहिंजे करे असां हर चङी चीज़ खे उहो अपनायो आहे, हर चङी चीज़ खे कयो आहे, हर चङी चीज़ खे पंहिंजो पाण में आंदो आहे। इन करे असांजी सिंधी कम्यूनिटी जेका आहे उहा हिकिड़ी अमीर तरीन कम्यूनिटी आहे। उहा क़ौम आहे जे सभिनी खे पाण में समायो आहे। असां ॾिसंदासीं हज़ारनि सालनि जी हिस्ट्री सिंध जी, त उन में सिंधियुनि तक़रीबन केॾे हमिलो न कयो आहे। उन्हनि पंहिंजो पाण में अपनायो आहे त प्यार सां अपनायो आहे, पर सिंध ते हज़ारनि सालनि खां हमला थींदा रहिया आहिनि। उन्हनि ते हुकूमतूं थींदियूं रहियूं नी, उन्हनि सां ज़्यादतियूं थींदियूं रहियूं नी, पर उन सभिनी जे बावजूदि असांजे सिंधियुनि, असांजी सरज़मीन जे रहंदड़नि, उन्हनि सभागनि एतिरो कुझु कयो कि जेके हमलावर आया या धारिया आया उन्हनि सभिनी खे सिंधी पढ़ाए छॾियो। अॼु असां तरखान बि सिंधी नी, पछाण बि सिंधी नी, सैयद बि सिंधी नी, जेके आहिनि, जेके ज़ातूं आहिनि सिंध में तक़रीबन जेके आहिनि, जेके ॿाहिरियां आया उहे सभु सिंधी नी। अॼु कोई बि असांखे धारियो कोन्हे, हिंदू हुजनि, मुस्लमान हुजनि, के मारवाड़ खां आया, के काठियावाड़ खां आया, के दूर दूर खां आया। अॼु बि उहे मारवाड़ी नी, अॼु बि उहे काठियावाड़ी नी, कोई कुझु आहे, पर सभु सिंधी नी। इन करे असांखे ॿियनि खे पंहिंजो पाण में समाइण ईंदो आहे, पंहिंजो पाण में अपनाइण ईंदो आहे। इन करे असां हर धर्म, हर कास्ट, हर माण्हू, हर सोच, हर अंदाज़ खे पंहिंजो पाण जहिड़ो करे छॾियो आहे। इन करे असां वटि उहा निफ़रत उहा रही न आहे, छाकाणि त असां सभु उन ईश्वरता, उन मालिक, उन हेकड़ाई, उन इंसानियत सां वास्तो रखंदा आहियूं, जेके पोइ कहिड़ो बि नालो ॾियूं, कॾहिं संत ॾियूं, कॾहिं दरवेश ॾियूं, कॾहिं सूफ़ीज़म ॾियूं। इन करे असां वटि उहो हिकिड़ो निफ़रत जी ॼाण असां सिंधियुनि में रही न आहे। इन करे तक़रीबन सिंध जेका ई आहे उहा माना हिकिड़ी प्यार ऐं मोहबत जी सरज़मीन आहे ऐं हुते रहंदड़ तक़रीबन जेके बि असां प्यार वारा आहियूं। असांजी कंहिंसां दुश्मनी आहे ई न, पर प्यार जो रिश्तो असांजो सभिनी सां आहे, मोहबत जो रिश्तो सभिनी सां आहे। इन करे उहो सिंध जी रूहानियत उहा जिते बि ॾिसंदासीं, जेके संत महात्माऊं हर जॻह ते थिया नी, साईं सतरामदास साहिबु हुजे, भगत साहिबु हुजे, उहे सिंध जी सुञाणनि, शाह लतीफ़ हुजे, सचल हुजे, पर हक़ीक़त में सभिनी दरवेशनि, फ़क़ीरनि, संतनि जेके बि थिया नी, त उन्हनि जो गहरो तालुक़ु रहियो आहे। असांजी जेका सिंध जी सुञाण आहे उहो ॿिनि नालनि सां हूंदी आहे, हिकु शाह लतीफ़, ॿियो संत कंवरराम। इहे ॿ नाला अहिड़ा नी, शाह लतीफ़ ऐं संत कंवरराम, जंहिंखे कोई कंहिंजो बि मञींदड़ हुजे, कंहिं बि धर्म जो हुजे, कंहिं बि कास्ट जो हुजे, लेकिन इन ॿिनि नालनि जो आदर ज़रूरु कंदो आहे। सूफ़ीज़म इन करे शाह लतीफ़ बि कोई बि हिंदू हुजे या मुस्लमान हुजे उहो शाह लतीफ़ जो क़दुरु कंदो आहे, कोई हिंदू हुजे या मुस्लमान जो संत कंवरराम जो क़दुरु कंदो आहे। उन सां धर्म जो, मान्यता जो, सोच जो, अंदाज़ जो, वीचार जो, इन्हनि ॿिन्ही नालनि सां कंहिं क़िस्म जो कोई फ़र्क़ु न रहियो आहे। इन करे पंहिंजो वास्तो उन आस्थान सां आहे। इन करे हर वर्ग, हर क़ौम, हर कम्यूनिटी सभिनी सां जेका वास्तो आहे, सभिनी सां प्यार जो संदेश आहे। इन करे मुंहिंजो वास्तो जनम उन आस्थान सां आहे
इन करे उहो ख़ानदानी बि आहे, वास्तो बि आहे, वॾनि जी रहमत बि आहे, आसीस बि आहे। खानदानी कीअं आहे? एक्चुअली असांजा ॿ पहलू रहिया आहिनि। हिकु आस्थान जे हवाले सां, ॿियो ख़ानदानी बैकग्राउंड। छाकाणि जेको असांजो पंहिंजो ज़ाती ख़ानदानी बैकग्राउंड आहे उहो ज़मीनदार घराणे सां आहे। सिंध जो जेको असांजा वॾा जेके हुया एक्चुअली चरवारनि जा बगैर साहब, त उन वक़्तु असांजो जेको वॾो ॾाॾो हो, उन वक़्तु उनजी जेका ज़मीन हुई उहा 22,000 जरेब हुई। जरेब माना एकड़ में 11,000 एकड़। उन वक़्तु उहो तक़रीबन तालके जो ॿियो नंबर वॾे में वॾो ज़मीनदार हो जेको सॼो ॾाढो हो। इन करे उनजो वास्तो हुते गहरो रहियो। उन खां बाद वरी जॾहिं असांजो जेको पोइ वॾे ॾाॾे जी ज़मीन जेको असांजो ॾाढो थियो, पोइ उन्हनि जा 2 छोकिरा जेको साईं सतरामदास जूं न्याणियूं हुयूं, इन करे उते उन्हनि जी शादी थी। उहे पंहिंजा न्याणा हुया साईं सतरामदास साहिब जा। इन करे उन्हनि पंहिंजी पुट खे औलाद कोन रखी, तंहिंजे करे पोइ बगैर साहब खां बाद वरी सॼे ॾाॾे वारनि उहो जेको आहे शेवा उन्हनि खे हुई। त इन करे ज़मीनदारी ऐं फ़क़ीरी ॿई घराणा जेके नी उहे असांजी पैलेट में इहे खणी चऊं। इन करे असांजो अंदाज़ हलणु उहो ॿिन्ही खे गॾु खणी करे हलंदो आहे, हिकु ॾांहुं हलंदो आहे तक़रीबन। इन जे करे उहे ॿई चीज़ूं जेके नी। हाणे तव्हां ॿुधायो त असांजो पहिरियों त वेद सिंध जे किनारे ते थिया ऐं असांजा तर्जुमो क़ुरान शरीफ़ जो बि सिंधीअ में थियो ऐं गुरु ग्रंथ साहिब जो बि सिंधीअ में थियो। माना असांजी सिंधी अवाइली ॿोली आहे। सिंधी ॿोली जेका आहे एक्चुअली असां त नंढा हूंदा हुआसीं, असांखे चयो वेंदो असांजी सिंध जेका धरती आहे उनखे ईअं चयो वेंदो आहे त उहा जेके कुदरत ईश्वर संसार पैदा कयो त उन अॻु में सिंध पैदा कई 40 साल अॻु में। संसार खां पहिरीं सिंध पैदा थी 40 साल। असांखे इहो सेखारियो वेंदो आहे भई संसार खां अॻु में जीअं कयो असां बिल्डिंग ठाहींदा आहियूं, बिल्डिंग खां अॻु हिकिड़ो मादल ठाहींदा आहियूं, मादल ठाहींदा आहियूं भई हाणे अहिड़ी बिल्डिंग बीहंदी। त सिंध कुदरत हिकिड़ो मादल ठाहियो। इन करे असां दुनिया जे कंहिं बि कोने में वेंदासीं, कंहिं बि मुल्क में वेंदासीं, असांखे कुझु चीज़ूं मिलंदियूं। किथे समुंड मिलंदो, किथे पहाड़ मिलंदा, किथे हरियाली मिलंदी, किथे बंजर मिलंदो, किथे कलर मिलंदो, किथे मिठो पाणी मिलंदो, किथे खारो पाणी मिलंदो, किथे नंदी मिलंदी, किथे हरिया भरिया जंगल मिलंदा, किथे हरिया भरिया जबल मिलंदा, किथे भॻा ठेड़ा जबल मिलंदा जिते कुझु बि न हूंदो। किथे बि वेंदासीं असांखे 1-2 चीज़ूं कुझु मिलंदियूं। पर सिंध हिकिड़ो वाहिद इलाइक़ो आहे जिते असांखे हर चीज़ मिलंदी। समुंड बि आहे, बेबल कराची पूरे समुंड जी साहिली पटी आहे पूरी जेका बि आहे। हरियाली बि असांजो इलाइक़ो एतिरो सारसात आहे जिते असां रहंदा आहियूं तो असांखे चयो वेंदो आहे त असां चवंदा भई जेकॾहिं उहा धरती आहे जिते नोच पोखो त उहे बि थी ईंदा आहिनि। ईअं खणी चइजे भई मिसाल तौर ते एतिरी हरी भरी आहे पर हुजे लाइ हिकिड़ो। वरी अचूं थोरो ई अॻु में दरबार साहिब ते त अहिड़ो कला राजा थे तीलो ई ॾोगे। वरी अॻिते दादू साहिब ते वञूं त भॻा ठेड़ा जबल। वरी हुनजी भारे में ई ॾिसूं असांजी गोरख खेला जिते पूरी हरियाली आहे। अचूं थर पार कर ॾे शहर आहे थर दुनिया जो वरी 2 नंबर 3 नंबर शहर आहे थर ईंदो आहे। अचूं नंदी सिंधू नंदी आहे। पाणी सिस्टम असांजो एतिरो आहे जो बरसाति 10 साल कोन्हे पवंदी परवाह कोन्हे हूंदी। पाणी असांजो मिठो बि आहे त खारो बि आहे। यानी उहा का चीज़ कोन्हे जेका सिंध में न हुजे। इन करे इहे चई सघिबो आहे जेकॾहिं सिंध में का चीज़ आहे त उहा दुनिया में आहे, जेकॾहिं सिंध में न आहे त दुनिया में न आहे। इन करे सिंध हिकिड़ो असांजो मॉडल आहे। इन करे असां जेके बि आहियूं कुदरत उन मॉडल खे एतिरो त बणायो आहे। इंसान जी नेचर सां हूंदी आहे। जंहिं नेचर में रहंदो उहा हुनजी नेचर बनदी आहे।
उहो जो अंदाज़ जाग्राफिकली ॻाल्हाइण जो अंदाज़ सभु कुझु एक्चुअली असां हुनखे धर्म जो कोई नालो ॾियो हक़ीक़त में जाग्राफिकली हूंदी आहे खुली करे ॻाल्हायूं त इन करे असां सिंधी जेके ई आहियूं हर 10 किलोमीटर खां बाद या 12 किलोमीटर खां बाद असांजो लहजो बदिलजी वेंदो बिल्कुलु भाषा में चेंज अची वेंदी आहे असां तोखे ॻाल्हाए सम्झी वेंदासीं भई साखरू आहे रोड़ी जो आहे गोटकी जो आहे दादू जो आहे लड़कड़े जो आहे कराची जो आहे बिल्कुलु ख़ासि जो आहे पर शिकारपुरी आहे पर ॻाल्हाइण जे अंदाज़ में सम्झी वेंदासीं त किथां जो आहे वरी असांजो न सिर्फ़ु अंदाज़ अलॻि रीतूं रस्मूं तौर तरीक़ा उहे बि सभु अलॻि आहिनि भई ईअं बि न रीतूं रस्मूं साॻियूं हुजनि हिकु जॻह ते हिकु हूंदियूं ॿियूं जॻह ते ॿियूं हूंदियूं इन करे हर 10-12 किलोमीटर खां बाद असांजी नेचर बदिलजी वेंदी आहे इन करे असां जंहिं नेचर में रहंदा आहियूं हक़ीक़त में सिंध में जिते रहंदा आहियूं तो हक़ीक़त में असां सिंध में न रहंदा आहियूं पर पूरी दुनिया में रहंदा आहियूं शायदि इहो ई कारण आहे जो सिंधी जिते आहिनि हर क्षेत्र में अॻियां आहिनि उन्हनि जी सोच एतिरी विशाल असां वटि पूरो संसार आहे असां जिते बि वञूं था उते हिकिड़ो टिको आहे लेकिन असां त पूरे संसार खे खणी करे गॾु घुमूं था इन करे असां जिते वञूं था उते ओड़ा था थी वञूं ओड़ा जातियूं था थियूं हक़ीक़त में त उन्हनि खे असांखे अपनाईंदे कोई देरि त आहे न पर जिते वेंदासीं उते ओड़ा थी वेंदासीं तव्हां चयो त जिते असां वञूं था असां उन्हनि खे अपनायूं था असां विरहाङे खां पोइ जॾहिं असां हिंदू सिंधियुनि सिंध छॾी त जिते जिते वसियासीं पंहिंजे सरल ऐं तहज़ीबी सुभाउ जे कारण उतां जे रंग में रंगजी वियासीं त उतां जी भाषा तहज़ीब असां अपनाई आहे जंहिंजो के सिंधी भाषा जे मथां थोरो असरु अॼु जी तारीख़ में ॾिसण थो अचे त सिंधी भाषा जे आईंदे जे बारे में तव्हां केतिरा आशावादी आहियो एक्चुअली कहीं बि कम्युनिटी खे ख़तमु न करे सघिबो आहे जेकॾहिं उनखे ख़तमु करिणो हुजे त पोइ उनजी ॿोली खे ख़तमु कयो वेंदो आहे माना कम्युनिटी खे ख़तमु करिणो आहे त उनजी ॿोलीअ खे ख़तमु करणु ॿोली खे ख़तमु करे छॾियो उहा ख़तमु थी वेंदी कम्युनिटी ख़तमु जीअं हाणे पाण चयोसीं त जाग्राफिकली सिंध जेका आहे उहा पूरे संसार खे कवर करे थी उहो हिकिड़ो मादल आहे जी असां उन मादल जी पैदावार सिंधी जेके बि आहे बिल्कुलु इन करे असां जंहिं इलाइक़े में रहूं था उते असां पूरे संसार खे कवर करूं था इन करे असांजी जेका ॿोली आहे सिंधी ॿोली उहा दुनिया जी अमीर तरीन ॿोलियुनि में जो आहे अमीर तरीन जेके ॿोलियूं आहिनि इन करे असांजी सिंधी खे संस्कृत जी भेण चयो वेंदो आहे बिल्कुलु इहे ॿई चयो संस्कृत जी भेण आहे त असांजी जेका ॿोली आहे उहा अकेली ॿोली आहे जंहिंमें 52 अखर बाक़ी दुनिया जूं जेतिरी ॿोलियूं आहिनि कंहिंमें 26 नहीं कंहिंमें 22 नहीं वधि वधि कंहिंखे 32 ऐं 36 ताईं ईंदी 36 खां मथे तक़रीबन घटि आहिनि असांजी ॿोली में 52 अक्षर इन करे असां हर पूरे संसार खे कवर कंदा इन करे ॿियूं जेके बि कम्युनिटीज़ आहिनि उन्हनि जेका ज़बान आहे जेको ॻाल्हाईंदा आहिनि कंहिंजी साॼे खां उनजी ज़बान खाॿे हलंदी आहे कंहिंजी हेठि खां मथे हूंदी आहे कंहिंखे आड़े खां तरछी हलंदी आहे कंहिंजी कीअं फिरंदी आहे लेकिन असांजी सिंधी कम्युनिटी अकेली ज़बान आहे जॾहिं असां ॻाल्हाईंदा आहियूं त असांजी ज़बान गोल घुमंदी आहे यानी असां पूरे वर्ल्ड खे कवर था कयूं जे वर्ल्ड जो गोलो आहे असांजी ज़बान गोल घुमंदी आहे इन करे कंहिं बि अंग्रेज खां वधीक असां अंग्रेज़ी बहितर ॻाल्हाए सघूं था कंहिं बि फ्रेंच खां वधीक असां बहितर फ्रेंच ॻाल्हाए सघूं था कंहिं बि दुनिया जी ॿोली जो जेको उन्हनि जो जेको पंहिंजो आहे उन्हनि खां असां वधीक सिंधी बहितर ॻाल्हाए सघूं था छाकाणि असां पूरे वर्ल्ड खे कवर था करूं तंहिंजे करे असां इहो चई सघंदा आहियूं त जेकॾहिं असां सिंधी ॻाल्हाईंदड़ हूंदासीं असां दुनिया जूं सभु ॿोलियूं ॻाल्हाए सघूं था जेकॾहिं असांखे सिंधी वई त असां हिकिड़ा महदूद थी वेंदासीं लिमिटेड थी वेंदासीं इन करे असांजी ॿोली असांजे ॿारनि खे पंहिंजो पाण में उहा अचणी खपे असांजी इहा कोशिशि हुजणु खपे पर असां सां उहा चीज़ थी छाकाणि त सिंध खे छॾे जन सिंधियुनि छॾियो
उनखे तक़रीबन 70 साल थिया आहिनि, 70 साल थिया आहिनि। 70-71 सालनि में एक्चुअली तव्हां ॾिसो त हर 20-25 सालनि खां बाद जनरेशन चेंज थींदी आहे। माना असांजी तक़रीबन 3 जनरेशन पूरी थियण में आहे, शुरू थियण में न पर पूरी थियण में 3 जनरेशन। ऐं असांजी क़ौम जेका बि हूंदी आहे उहा त आमतौर असांखे 7 पीढ़ियूं ॻणींदा, 7 पीढ़ाए थो से थिया या 7 पीढ़ियुनि खां या कुझु आमतौर ते 7 जनरेशन्स खे अहमियत ॾींदा आहियूं। 7 जो मक़सदु इहो हूंदो आहे त 7 जनरेशन ताईं इहो फिलो कंहिंजो बि हलंदो आहे, जीन्स हलंदा आहिनि। 7 खां बाद उहे कमज़ोर थियणु शुरू थींदा आहिनि। 10 ताईं माना तक़रीबन उहे हलंदा आहिनि। उनखां बाद कम्यूनिटी हेॾे होॾे थी वेंदी आहे, तक़रीबन कम्यूनिटी ख़तम थी वेंदी आहे। अच्छा, मतलब जेकॾहिं पंहिंजी उन सां एरिया सां वास्तो न रखे जी त इन करे असांजा जेके वॾा हुया पर जेके असांजा अॼु ॿार जेकॾहिं उनजी सोच अंदाज़ खे ॾिसंदासीं, असां जेका वॾनि जी एतिरी गहरी सोच हुई उहा असांजे ॿारनि जी अॼु उहा कोन थी रहे। बिल्कुलु सही आहे। असांजा वॾा जेके हुया उहो माना एतिरो त सियाणा हूंदा, हिकु लफ़्ज़ दूरंदेश हुया। जीअं असांजे ॿारनि खे त जेकॾहिं अॼु जे दौर में असांजो जेको ईअं ॿुधाए करे छॾो चई वेंदा, असांजे ॿार कैलकुलेटर न हुजे, शायदि कुझु अंग बि न कैलकुलेट कंदा, हा प्लस माइनस ई न करे सघंदा आहिनि। इहा हालत बिल्कुलु सही आहे। माना हक़ीक़त में असां सभु डिपेंडेंट थी विया जी, टेक्नोलॉजी जेतिरो फ़ाइदेवारी आहे, असांजी जेतिरी सोच ऊची हक़ीक़त में उहा कमु थियणु शुरू थी वई आहे। इन करे छाकाणि त असां उन धरती सां एतिरो वास्तो कोन था रखूं। तंहिंजे करे मां चवंदुमि धरती जेका आहे उहो संत सतराम नाम भगत साहिब जो जेको बि आहे आस्थान, अॻे पूरी कम्यूनिटी आहे। मां त सभिनी खे दावत ॾियां थो, अचो हुते हिकु दफ़ो छड़ो ॿार थी वञनि, सिर्फ़ु ॿार असां जॾहिं घुमी बि वञनि, थी बि वञनि असांजी धरती तां जेका असांजी ओरिजिनल आहे, एतिरो फ़र्क़ु पवंदो आहे। हक़ीक़त में उन आबहवा, उन माहौल, उन मौसम में अचण सां वरी असां में रीजनरेशन ईंदी आहे। उहा वरी असांजी सोच बहितर उन आबहवा, उन माहौल में रही करे वरी ओड़ी थी वेंदी आहे। तंहिंजे करे असां उन धरती सां, उन ॿोली सां जेकॾहिं वास्तो रखंदासीं त असां पोइ गहरा हूंदासीं। ऐं ॿोली जो असरु एतिरो, असांजी ॿोली एतिरी अमीर तरीन ॿोली आहे, इन करे असां सिंधी जेको तरक़ी जो जेको कारण आहे, जेको असां पंहिंजो पाण खे कुझु सम्झंदा आहियूं त शायदि असां एॾी वॾी तरक़ी कई आहे या कुझु बि कई आहे, जिते वियाऊं असां कुझु कयो आहे, हक़ीक़त में उनजो जेको आहे असांखे उन धरती जो, उन ॿोली जो गहरो प्रभाव आहे। उन जो अहसान आहे। हक़ीक़त में असांखे जेके दुआऊं आसीसाऊं जेके बि मिलियूं नी त असां उहे खणी करे निकिताऊं। इन जे करे हक़ीक़त में उनजो इन करे असां उनखे खणी करे हलंदासीं, साण करे हलंदासीं त असांजी तरक़ी तेज़ी सां हलंदी रहंदी। जेकॾहिं न खणी हलियासीं, असां ॿारनि खे उहे न करे पहुचाए सघियासीं त हक़ीक़त में उनजी कमी रहिजी वेंदी। ऐं जेको असांजे ॿारनि मंझि जेको उन चीज़ जो अभाव रहियो, अभाव जो कारण इहो रहियो एक्चुअली त हक़ीक़त में असांखे हिकिड़ो साइकोलॉजिकली ज़हन में ॾिनो वियो भई जेकॾहिं तव्हां अंग्रेज़ी पढ़ियल हो त तव्हां जहिड़ो कोई आहे बि कोन, उहा फस्ट क्लास आहे। ऐं सेकेंड नंबर ते पोइ हिंदी उर्दू खे कोई बि नालो ॾियूं खणी, जेका असांजी लैंग्वेज हूंदी आहे, नेशनल लैंग्वेज असांजी काई बि हुजे, किथे बि असां जंहिं इलाइक़े में रहूं था, उनखे बि सेकेंड क्लास कयो वियो साइकोलॉजिकली। असांखे सिंधी ॿोली खे हक़ीक़त में थर्ड क्लास कयो वियो। भई थर्ड क्लास ॿोली आहे, कंहिं कम जी कोन्हे, छा फ़ाइदो पवंदो, कहिड़ो थींदो, छा थींदो, वेंदासीं कहिड़ो बेनिफिट मिलंदो। ऐं जॾहिं कंहिंखे थर्ड क्लास चयो वेंदो आहे त आमतौर सां थर्ड क्लास कंहिंखे चवंदा आहिनि, अञा कुझु ख़राबु आहे ईअं खणी चइजे थर्ड क्लास उनखे चयो वेंदो आहे। तंहिंजे करे साइकोलॉजिकली असांजी ॿोली खे थर्ड क्लास सॾियो वियो। इहा एक्चुअली असां सां हिकिड़ी साज़िश कई वई, असां सां हिकिड़ी वॾी वॾी साज़िश थी त असां सिंधी न ॻाल्हाईसीं त माना असांजा ॿार जेके अॻिते ॿियनि ॿोलियुनि ताईं महदूद थी वेंदा, उनखे पतो ई न हूंदो असां कुझु आहे। पर जेकॾहिं सिंधी उन्हनि खे आई त दुनिया जूं सभु ॿोलियूं ईंदियूं, जंहिं ॾींहुं सिंधी भुलिजी वई उन ॾींहुं पाण लिमिटेड थी वेंदा। मतिलबु ॿोलीअ सां गॾोगॾु असांखे लिपि बि अचणु खपे, जो इन लिपीअ में 52 अक्षर आहिनि त उनजो लिपीअ जो बि हिकु महत्व आहे। मेन उन महत्व आहे बिल्कुलु। जेकॾहिं असांखे लिपि न आई त पोइ ॿी लिपि में इहे लफ़्ज़ कोन्हे,
ॿियनि लिपियुनि में जे ॾ आहे, कंहिंखे तव्हां चओ त ॿियो को ॾेॾर थोरे चई सघंदो, ॼ आहे कोई ॼाञूं थोरे चई सघंदो। अहिड़े नमूने असां वटि जेके अखर आहिनि या लिपि आहे उहा माना अहिड़ी चीज़ आहे जेका माना असांखे ऊचो करे थी ऐं असांखे उन खे संभाले करे, इहा माना हिकिड़ो सॼो अहिड़ो ज़ख़ीरो आहे, अहिड़ो खज़ानो आहे, जेकॾहिं उनखे बढ़ाए रखियासीं त असां अमीर तरी हूंदासीं। अमीर माण्हू जो मक़सदु इहो आहे खज़ानो हूंदो त अमीर हूंदो, खज़ानो ई न हूंदो त छा थींदो। इन करे असांजी ॿोली, असांजी संस्कृति, असांजी तहज़ीब, असांजी तमदुन, असांजो सुभाउ उहा एक्चुअली हाई क्लास जो आहे, उहो हिकिड़ो अमीर तरीन आहे। इन करे उनखे बढ़ाए करे रखंदासीं त असां उन ऊचाई खे छूंदासीं, न बढ़ाए रखंदासीं त पोइ पोइते थी वेंदासीं। साईं, हाणे अलॻि अलॻि जॻहियुनि ते सिंधी पाण में गॾिजी करे इन मसइले ते ॻाल्हाइण जे लाइ सम्मेलन कनि था त सिंधीअ खे अञा कीअं वधायूं, सिंधीअ जो वाधारो कीअं कयूं। उन्हनि जे सॾ ते तव्हां पंहिंजी प्रेज़ेंस उते तव्हां ॾेखारियो था, इन जे पुठियां छा कारण थी थो सघे? जॾहिं मां पहिरियों दफ़ो वियुमि सम्मेलन में त उन वक़्तु जेके घणा ॻाल्हाइण वारा, छाकाणि त इंटरनेशनल सम्मेलन हो जी, इंटरनेशनल, हा, तो मां ईअं चवां हिंदी त मां पहिरियों ई चयो 3 क्लास त ॻरी वेंदी आहे, पर घणा उहे आहे जो सिंधी बि कोन, हिंदी बि न पिया ॻाल्हाए सघिया। सब इंग्लिश में हुयो, सिंधी सम्मेलन पर हुया सभु अंग्रेज़। अरे वाह, ये न चई सघंदा कुझु माण्हू छॾे करे, पर हाणे उहा चेंज जेका आहे उहा सिंधी काफ़ी माना सभु जेके ॻाल्हाईंदा बि आहिनि, वहिता बि आहिनि, अंदाज़ बि अपनाईंदा आहिनि। इन करे ॾिसो न, जेको सम्मेलन आहे उहो साल में कॾहिं 2 ॾींहं, कॾहिं 4 ॾींहं, कॾहिं 3 ॾींहं, ऐं उहो बि वर्ल्ड जे कंहिं बि कोने में आहे, कॾहिं किथे आहे कॾहिं किथे आहे, साॻियो न आहे। ऐं जंहिं इलाइक़े में थींदो सिंधी से ॻाल्हाए उन इलाइक़े जा ई घणा माण्हू में शामिल थींदा। जी बिल्कुलु, सभु माण्हू हर जॻह ते त न पहुचंदा जी, पर उनजे बावजूद बि हिकिड़ी ॾाढी बहितर कोशिशि आहे, हिकिड़ी चङी कावश आहे, पंहिंजे तरफ़ां त कोशिशि आहे कावशी करे सघिबी आहे, इहो चई सघिबो आहे, कुझु ज़रूरी करे सघिबी आहे। उन हवाले सां लेकिन उनजो नतीजो जेको आहे उहो काफ़ी माना हिकिड़ो बहितर आहे, जेके असां हिकिड़ो चई सघूं था। पोइ बि हिकिड़ो कम्यूनिटी जे लाइ, पंहिंजी क़ौम जे लाइ ॻाल्हियूं बि थियनि थियूं, उनजी सुजाॻी बि थिए थी, उनजी बहितरी लाइ सोचो बि वञे थो, ऐं जिते सोचियो वेंदो त कुझु कयो बि वञे थो। इन जे करे उनजो लाभ त बहितर थींदो ई थींदो। साईं, असांजे इन चैनल जो इहो ई मक़सदु आहे त जेके सम्मेलन थोरे अंदाज़ ताईं आहिनि, अहिड़नि अदीबनि जा, अहिड़नि तालीमदाननि जा, अहिड़नि सियाणनि जा, ॾाहनि जा इंटरव्यूज़ असां कवर कयूं, उन्हनि जा ख़्याल आम माण्हुनि ताईं पहुचायूं, छो त सभु त सम्मेलन में नथा अची सघनि, त बसि इहो ई असांजो आहे त जीअं सिंधियत जो अञा वाधारो थिए। तव्हां सिंधियत जे वाधारे जे लाइ हाणे असांखे तव्हां हिस्ट्री ॿुधाई सिंधियुनि जी, ऐं सिंधियुनि जे लाइ अञा तव्हां नौजवाननि खे छा सलाह ॾियणु चाहींदव त जीअं इन भाषा में अञा, जीअं इहा 3rd क्लास जेका लाइफ में बणिजी वई आहे, 1st क्लास ताईं अचे, जंहिंमें असां हर सिंधी महिनत करण जे लाइ अॼु जागरूकता आई आहे अॼु, ऐं उनजे करे असां हलियूं, त उनजे लाइ तव्हां छा सलाह ॾींदा साईं? सिंधी जेके बि आहिनि उन्हनि खे असां कसूरवार नथा चई सघूं, छाकाणि जॾहिं उहे त आया त उन्हनि जी हालत छा हुई, कंहिंखां गुझी न आहे, कंहिंखे खाधो बि पूरो कोन हो, रहण जो पतो कोन हो, हिकिड़ा बंजारा हुया, ईअं खणी चऊं, जंहिंखे पतो ई न हो त असांजी ज़िंदगी छा आहे, किथे वञिणो आहे, छा करिणो आहे। शरणार्थी बि हिकिड़ा सोढ़ा लफ़्ज़ चई सघंदा आहियूं, हक़ीक़त में कंहिंजी शरण में वञी छा कनि इहो ई पतो न हो, कहिड़ी कैब में वेंदा, काॾे मोकिलिया वेंदा, किथे छा थींदो, उनखे कोई पतो ई न हो। भई उन हिकिड़ी ट्रेन भरे करे किथे लाहे छॾींदा, कोई पतो कोन्हे, ॿिए जे राम करम ते। ऐं जितां आया उते जा हो नामियारा हुया, पैसे वारा हुया, ज़मीनूं जाइदादूं सभु छॾे करे, हा, अमीर क्लास सिंधी, उहे सभु पंहिंजो सभु छॾे हिते, सभु छॾे करे बिल्कुलु 3 कपिड़नि में निकिता, जेके बि हुया अहिड़ी हालत में आया त उन में उहे वीचारा छा पिया करे सघनि, उन्हनि खे पंहिंजो पाण खे बचाइणु, पंहिंजो पेट पालण बि एतिरो ॾुखियो थी वियो, उहे ॿिए खे छा चई सघंदा। इन करे
उन हक़ीक़त में जेको उन्हनि ते मालिक जी रहमत थी, चङाई हुई, जेका सिंधियुनि में शुरू खां शेवा भाव सतकर्म हिकिड़ो सॼी रग रग में पयल आहे सिंधियुनि जी में, त एक्चुअली उहो कमु आयो। जी उहे आसीसूं दरवेशनि जूं फ़क़ीरनि जूं असांजे कमु आयूं, त वरी पंहिंजो पाण खे असांखे एतिरो अॻिते खयो, पंहिंजी मन उनजी आसीस ॿिन्ही मिली करे कमाल करे ॾेखारियो हक़ीक़त में। त उहो जेतिरो असां एतिरो अॻिते आयासीं, उन वक़्तु उन्हनि वीचारनि खे हुई छड़ो पेट जी, पर हाणे जीअं सिंधी सक्षम थियणु शुरू थिया आहिनि, उन्हनि वरी पंहिंजो पाण खे संभालणु शुरू कयो आहे, पंहिंजो पाण खे अॻिते आणणु शुरू कयो आहे। पर असुल चीज़ आहे त असां जेके नौजवान आहिनि, असां उन्हनि में थोरो जागृता आणूं, त जीअं उहे नौजवान जेके अॼु आहिनि उहे बि घणे क़दुरु सिंधी ॻाल्हाए सघनि था, हरूभरू ईअं न आहे, त पर असांजे ॿारनि में इहा हिकिड़ी सम्झ हुअणु खपे त असां सिंधी छो ॻाल्हायूं या छो थियूं, छो ॻाल्हायूं। असांखे इहो पतो हुजे त असां इन करे ॻाल्हायूं, जंहिंसां सिंधी ॻाल्हाए सघूं था पूरी दुनिया खे कवर करे सघूं था, न ॻाल्हाए सघिया त असां घटिजी वेंदासीं। हा, जेकॾहिं सिंधी असां आहियूं त असां हिकिड़े मॉडल सां वास्तो रखंदा आहियूं, पूरी दुनिया सां वास्तो रखंदा आहियूं। जंहिं ॾींहुं असां पंहिंजो पाण खे विञाए छॾींदासीं, हिकिड़े कोने वारा बणिजी वेंदासीं। इन करे असां पंहिंजो पाण खे ओतिरो, जेतिरी कुदरत असां ते रहमत कई आहे, उन पूरी दुनिया जो असांखे गोलो ॾेई छॾियो आहे, त असां पंहिंजो पाण ते पूरो थो उतारूं। धर्म जी व्याख्यान कीअं थी करे सघिजे? धर्म जी जेका लफ़्ज़ी माना आहे, उनखे ॿियो कुझु बि चऊं, हक़ीक़त में धर्म जो मक़सदु आहे नेचर। नेचर धर्म जो जेको सही लफ़्ज़ आहे, छाकाणि त असां धर्म सां वास्तो रखंदा आहियूं, रिलीजन सां न। असांजो धर्म रिलीजन न आहे। धर्म ऐं रिलीजन में फ़र्क़ु? फ़र्क़ु इहो, असां हिकिड़ो आम लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं, भई बाहि जो धर्म आहे साड़णु, नांग जो धर्म आहे वार कड़ करे घुमणु, शेर जो धर्म आहे बहादुरी। छा इहो उनजो रिलीजन आहे? धर्म जो मक़सदु आहे नेचर, हक़ीक़त में। तंहिंजे करे असां जेके हिंदू आहियूं, असां रिलीजन सां वास्तो न रखंदा आहियूं, असां धर्म सां वास्तो रखंदा आहियूं। जाम सुठी सम्झाणी तव्हां ॾिनी, ॿिनि सिटुनि में तव्हां जाम सम्झाया विया। असां रिलीजियस न आहियूं, असां धार्मिक आहियूं। पहिरीं ॻाल्हि, रिलीजन उहो थींदो आहे जंहिं जूं हदूं हुजनि। रिलीजन हूंदा जंहिं जा हिकिड़ा कानून ऐं क़ाइदा हुजनि। धर्म जो कानून ऐं क़ाइदो न थींदो आहे। असां दुनिया जा जेतिरा बि रिलीजन आहिनि, उन्हनि जे कंहिं मान्यता, कंहिं किताब, कंहिं अवतार, कंहिं बणाईंदड़ खे अगरि जेके उन जा क़ाइदा कानून आहिनि उन्हनि खे मञियो था त तव्हां उन रिलीजन सां वास्तो रखो था। अगरि उहे नथा मञो त तव्हां रिलीजन को खारिजो, जेतिरा बि आहिनि। लेकिन असांजो जेको धर्म आहे, उनमें कोई के संत, कोई महात्मा, कोई देव, कोई अवतार, ये सब सेकंड क्लास में ईंदा आहिनि। फर्स्ट क्लास ते परमात्मा ईश्वर, उन सां कंहिंजी भेट आई न। पर असांजे धर्म में ईश्वर खे मञियो पोइ बि हिंदू, ईश्वर खे न मञियो पोइ बि हिंदू। अगरि ईश्वर खे नथा मञो त बिल्कुलु नास्तिक हो, पोइ बि तव्हांखे हिंदू मञो कोई कढी नथो सघे। अगरि तव्हां आस्तिक हो पोइ बि हिंदू हो। एॾो वॾो विशाल धर्म आहे असांजो। पूजा कयो तॾहिं बि हिंदू आहियो, पूजा न कयो बि तव्हां हिंदू आहियो। ॾाढो सुठो। तव्हां नथा चई सघो कुझु बि उन्हनि खे। माना हिंदू धर्म हिकु बंदिश में कान्हे। मां उन ते चवां थो जेको बंदिश न आहे, इन करे छाकाणि त असांजो धर्म आहे, असांजो रिलीजन न आहे, असांजो धर्म आहे। धर्म जो मक़सदु आहे नेचर। असांजो धर्म आहे, धर्म आहे असांजो मानवता, असांजी इंसानियत।
त असां इंसान कीअं थियूं? असां हिंदू धर्म जो धर्म जेको आहे उहो इंसानियत आहे। इन करे कंहिं बि जॻह ते असां वेंदासीं, उनजी पूजा पाठ जा उहे तरीक़ा आहिनि, उनजी बंदगी जा तरीक़ा आहिनि, लेकिन असां वटि कोई तरीक़ो न आहे। असांजा सभु तरीक़ा आहिनि, इन करे असां वटि नवदा भक्ति चई वेंदी आहे। ठीकु आहे, हा, नवदा भक्ति जो मक़सदु छा आहे? 9 क़िस्मनि जी भक्ति। अच्छा, 9 क़िस्मनि जी भक्ति, 9 को लिमिटेड थोड़ी आहे। 9 जो मक़सदु आहे, 9 एक्चुअली सांसारिक अंग आहे। 9 जेको आहे उहो सांसारिक अंग आहे। 9 अहिड़ो अंग आहे जेको सदाई 9 रहंदो आहे। 9 जो ॿिया जेके बि मल्टीप्लाए कंदासीं सभिनी खां बदलबा, हे 9 रहंदा नी। 9 × 2 18, 1 × 8 9, 3 सां मल्टीप्लाए कंदासीं 27, 2 7 9, उनखां पोइ 54, 36, 3 6 9, वरी जीअं 50 ते पहुचंदासीं, वरी जीअं मोटंदासीं, वरी 54, 3 8 72, 81, आख़िर 9 10 सां मल्टीप्लाए कंदासीं, वरी 0 9 9, 9 जा 9 सिर्फ़ु 9 जो ई अहिड़ो आहे मल्टीप्लिकेशन जेका असांखे 9 जी 9 ई रखंदी आहे, उनखे फिरण न ॾींदी। तंहिंजे करे असां वटि जेका नवदा भक्ति आहे, नवदा जो भक्ति आहे, दुनिया जे कंहिं बि कोने में आहे, हो कुझु बि आहे भई, उतां जी जाग्राफिकली, उनजी लैंग्वेज, उनजी ॿोली, उनजो अंदाज़, उनजो रहन सहन, त जंहिं में मालिक जी बंदगी आहे उन जी आहे न, कंहिंजी कंदासीं, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे? असुल चीज़ उहा ई उते डिस्टर्ब कंदी आहे। आमतौर असांजो छा थींदो आहे, असां ॾिसंदा आहियूं जॾहिं असां हिते हूंदा आहियूं, असां मंदर में वेंदा आहियूं, ॿाहिरो हथ मुंहुं धोईंदासीं, कोशिशि त सनान जी कंदासीं, अगरि सनानु न करे सघियासीं त हथ मुंहुं ज़रूरु धोईंदासीं, पेर धोईंदासीं, पेर धोईंदे करे साफ़ सुथरा थी करे अंदरि वेंदासीं। असां हिते जूती पाई करे अंदरि वञूं त सम्झो था मंदर में छा थींदो। पर साॻा पाण जॾहिं यूरोप में हलंदा आहियूं, तिब्बत में हलंदा आहियूं, त उते जूतो किथे लहींदा, जूते सूधा, जेको ई उनजा इबादत घर जेके बि आहिनि, पूजा जा आस्थान, असां जूते सूधा हलिया वेंदा आहियूं, उते जूतो लाइण थोरी आहे। हाणे फ़र्क़ु इहो आहे, इन जो मक़सदु आहे उहे ग़लति या असां ग़लति। एक्चुअली असां बि सही आहियूं, उहे बि सही आहिनि। असां सही इन करे असां जे इलाइक़े में रहूं था उहो गरम इलाइक़ो आहे, उते अगरि असां हथ मुंहुं धोईंदासीं, साफ़ सुथरा थींदासीं, त असांखे थधिकार ईंदी, अंदरि में वेंदासीं, नेम ध्यान में असांजो मन लॻंदो, असां चङे नमूने सुकून सां वेही सघूं था। असां जॾहिं यूरोप में वेंदासीं या तिब्बत में वेंदासीं, ॿी जॻह, उते एतिरी थधि आहे, जेकॾहिं जूता ऐं जोराब लहींदासीं त पेर ई फ्रीज़ थी वेंदा, हलण त लाचार थी वेंदासीं। हाणे उते असांखे जूता पाइणा नी, हिते लाहिणा नी। हाणे मुसीबत उते इहा थी वेंदी आहे, त जॾहिं असां हितो उते वञूं ऐं चऊं उते असांखे हथ मुंहुं धोइणो आहे, सनानु करिणो आहे, उहे हिते अचनि ऐं जूता पाए करे अचनि, त ॿिन्ही सां छा हालत थींदी? हुननि खे गर्मी पूरो कंदी, असांखे थधि पूरो कंदी। जेको जंहिं इलाइक़े में रहे थो उनजे लाइ उहो सही हूंदो आहे। ऐं दुनिया में असां ॾिसंदासीं जेको झगड़े जो कारण बि आहे, उहो हिकु ईश्वर, हिकु परमात्मा, हिकु अलाह, हिकु गाद ते झगड़ो आहे ई न। सिर्फ़ु मान्यता ते झगड़ो आहे, रस्ते ते झगड़ो आहे। भाई हे तरीक़ो सही आहे ग़लति आहे, त रस्ते जो झगड़ो आहे, मालिक जो झगड़ो किथे आहे कंहिंजो बि। उनखे त सभु हिकिड़ो ई चवंदा आहिनि, उन ते झगड़ो थोरी आहे, रस्ते जो झगड़ो आहे। लेकिन हर कोई चए थो असांजो रस्तो सही आहे। एक्चुअली असांखे पतो आहे साबिर रस्ता सही नी। असांखे पतो आहे जेको ॿोली, लहजो, अंदाज़, रहन सहन, इहो हिकिड़ो जाग्राफिकली हूंदो आहे। असांखे सम्झणु खपे, थोरो बिरादमंद थियणु खपे। सो असां धर्म सां वास्तो रखंदा आहियूं जेको असांखे इंसानियत सेखारींदो आहे। इन करे असां धर्म जे नाले ते शायदि कंहिंजो खून न वहायो हूंदोसीं, असां धर्म जे नाले ते असां कंहिंखे हर्ट न कंदासीं, असां कंहिंजे लाइ न चवंदासीं ॿिए जो धर्म ग़लति आहे। असांखे पतो आहे जेको जंहिं इलाइक़े में आहे उहो उतो जे हिसाब सां सही आहे। उहो कहिड़े न कहिड़े रूप में नवदा भक्तीअ में अची ई थो वञे।
असांजो दायरो विशाल आहे, असांजी ॿोली विशाल आहे, उनजे करे उहो सम्झणु ज़रूरी आहे। बिरादमंद थी करे सोचूं त दुनिया में कोई झगड़ो आहे ई न, उन हिकु त झगड़ो थोरे आहे। लेकिन जेको जंहिं इलाइक़े में रहे थो उहो त जंहिं इलाइक़े मां रहियां थो उहो ई सही आहे। तव्हां वारो इलाइक़ो ग़लति आहे, इलाइक़ो न हो ग़लति आहे न हो ग़लति आहे, जेको जिते आहे उनजे लाइ उहो बहितर आहे। त उहो असां सभिनी खे सम्झण जी ज़रूरत आहे त जेको असांखे मिलियो आहे उहो असांजो तमामु ऊची संस्कृति सभ्यता आहे। जेके ऋषि मुनि इहे जेके थिया आहिनि इन्हनि माना संसार ऐं स्वर्ग खे हिकु करे रखियो जी। उनजी पहुच एतिरी त तेज़ हुई त असां अॼु असां चंड ते पहुचंदा आहियूं त वॾी ॻाल्हि गड़बी आहे। पर असां पुराणे पंहिंजे ऋषि मुनि खे चयो उहे अॼु बि छा चवंदा आहिनि भई अॼु बि पंहिंजा जेके ॿार छा चवंदा मामा चवंदा आहियूं। मामा जो मक़सदु छा आहे, यानी चंड असांजो निणानको घर आहे, जंहिं महिल हिते वञी या हुते वञूं माना एॾो आसानु हुयो न। मामा जो मक़सदु छा आहे भई असांजो ॼणको निणानको घर हो, भई हिते रहूं या हुते रहूं कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे। पोइ सूरत ते को पहुची न सघंदो आहे, लेकिन असां वटि न सूर्यलोक आहे, चंद्रलोक आहे, तारा बंधियल आहे, असां हलिया वेंदा बेफ़िक्री सां। माना असां केतिरो अॻिते हुयासीं, माना पाण असां पुठे टाइम में वधीक अॻिते हुयासीं। असांजी सोच, असांजा वीचार, असांजा अंदाज़, असांजा अमल कंहिं बि रूप में वञूं, सूक्ष्म रूप में वञूं या फिज़िकली वञूं, लेकिन असांजी पहुच एतिरी तेज़ हुई इन करे उन्हनि पूरी दुनिया छा पूरे ब्रह्मांड खे उन्हनि ॾिठो। उन्हनि ब्रह्मांड खे ॾिसी करे चयो जेको तुंहिंजे अंदरि आहे मुंहिंजे अंदरि आहे, उन सभु उन्हनि उहो करे छॾियो। किथे उन्हनि चयो ॿियो कोई अंदरि आहे। इन करे ई सिंधी सूफ़ी लेखजंदा आहिनि। बिल्कुलु जी साईं, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं तव्हांजा हेतिरा सुठा वीचार असां ताईं पहुता। मूंखे पूरो यकीन आहे त जें ताईं बि इहे वीचार पहुचंदा, जिते बि जेके बि मुंहिंजियल आहिनि उन्हनि मां कंहिंखे न कंहिंखे कंहिं न कंहिं ॻाल्हि में ज़रूरु फ़ाइदो मिलंदो। जंहिं तव्हां प्यार ऐं कोशिशि ऐं काविश पूरी कम्यूनिटी खे प्रमोट करण जे लाइ, उनखे सम्झाइण जे लाइ जेके तव्हां सभु करे रहिया आहियो, हक़ीक़त में उनजे लाइ त धन्यवाद। पर उन मालिकदार इहा ई अरदास त मालिक सभिनी खे एतिरी सुमत ऐं सभाॻूपण आहे जे तव्हां जंहिं लगन ऐं प्यार सां कोशिशि करे रहिया आहियो, शायदि उन लगन सां उहे सफल थी करे हर हिक जे अंदरि ते पहुचनि ऐं असांजी सिंधी कम्यूनिटी या सिंधी भाउर भेनर ॿार ॿुधा जेके बि आहिनि उन मुंहिंजा फ़ाइदो वठी करे पंहिंजो पाण खे सदाई उहे अमीर बणाए करे रखनि। ऐं इन जे लाइ तव्हां जेके कोशिशूं कयूं उनजे लाइ संत सतराम धाम राड़की साहिब सिंध जे तरफ़ां तव्हांखे धन्यवाद, आशीर्वाद, वाधायूं ऐं मालिक दरदार सदाई हर खेत्र में वधंदा ऐं वसंदा रहो। सचो सतराम। दर्शको, साईं जन जा वीचार ॿुधी करे तव्हांखे कई नयूं ॻाल्हियूं अॼु ख़बर पयूं हूंदियूं ऐं तव्हां में बि ज़रूरु उत्साह ऐं उमंग जाॻियो हूंदो त अचो गॾिजी सिंधियत जी राह ते हिकु क़दम वरी अॻिते वधायूं, सिंधियत खे पंहिंजी ऊचाइयुनि ताईं पहुचायूं। जीए असांजी सिंधियत।